नाज़रीन नौशहरों में रिपोर्ट करे पियो मोहम्मद हसन सूमरो ठारू शाह ऐं भरपासे बदमिनी जी बाहि भड़की पई। हिक ई रात में 3 मोटरसाइकिल फर बोरिंग जो सामान चोरी। जेब कतरनि केतिरनि ई माण्हुनि जा जेब ख़ाली करे छॾिया। मावट मां चोरी थियल 35 लखनि जो सामान चोरी थियल हिन महिल ते वापसि न थी सघियो। हर पासे खां बाहि भड़की रही आहे। पुलिस उघूर निंड सुतल दुकानदार एसोसिएशन ऐं शहरनि पारां सुभाणे वधंदड़ बदमिनीअ ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल करे थाणे आॾो थाणेवाणनि जो ऐलान करे छॾियो आहे। SSP नौशहरो फिरोज़ खान नोटिस वठण जो मुतालबो। ठारू शाह ऐं भरपासे जे इलाइक़नि जे रोडनि रस्तनि तां फुरूं थियण रोज़ जो मामूल बणियल। हिकु ॾींहुं अॻु 3 ॻोठाणनि दिलीप पोटो रोड खां अॻूणे DSP हमीद पंवर जे पुटु सरवण पंवर खां मञट रोड खां नज़ीर तेवणियो ऐं दरबिलो लिंक रोड तां नादरन जे मुलाज़िम जुनेद चुनड़ खां मोटरसाइकिल फुर, जॾहिं त पुटु अज़मत देरो मां ख़ालिद सियाल जे बोरिंग जो मोटर चोरी खणी विया। 2 हफ़्ता अॻु शहर जे विच मार्केट मां सुपर मार्ट मां चोरी थियल 35 लख जो सामान वापसि न थी सघियो ऐं जाबदार गिरफ़्तार न थी सघिया। सुभाणे अलमदद दुकानदार एसोसिएशन पारां शहरनि में शटरबंद हड़ताल जो सॾु ॾेई थाणे आॾो थाणेवाणनि जो ऐलान कयो वियो आहे। जॾहिं त शहरनि नज़ीर तेवणियो, मीर खान बालादी, सुहेल सूमरो ॿियनि चयो त ठारू शाह में वधंदड़ बदमिनी वधी वई आहे। शहरी गैर महफ़ूज़ बणियल आहिनि, पर पुलिस उघूर निंड सुतल आहे। हिननि चयो त फौरी तौरु SSP साहब नोटिस वठी ऐं चोरनि फौरनि ख़िलाफ़ नोटिस वठे ऐं अमन अमान बहाल कराए, न त ॿी सूरत में एहतिजाजी मुज़ाहिरो जारी रहंदो।